सिंध सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सिंध जे यूनिट सीतारोड जी बॉडी चूंडी वई। प्रोग्राम जी सदारत ज़िले काउंसिल दादू जे अॻूणे चेयरमैन ऐं सोलंगी बिरादरी जे सरवां सरदार मोहम्मद अशरफ ख़ान सोलंगी कई, जॾहिं त महिमान ख़ास SSWO ज़िले दादू जो सदर एडवोकेट मुमताज़ अली सोलंगी हुयो ऐं ॿियनि महिमाननि में यूसी बालीशाह जो अॻूणो नाज़िम अहमद ख़ान सोलंगी, इंजीनियर अकील अहमद सोलंगी, इंजीनियर शाहनवाज़ सोलंगी, कामरेड अकबर सोलंगी, साईं शाहनवाज़ ख़ान सोलंगी, मोहम्मद नवाज़ सोलंगी ऐं GM सोलंगी हुआ। सिंध सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन यूनिट सीतारोड जी बॉडी में सदर रब नवाज़ सोलंगी, सीनियर नायब सदर M नफीस सोलंगी, नायब सदर मामो मोहम्मद रमजान सोलंगी, जनरल सेक्रेटरी मंजूर सोलंगी सीताई, खजांची दिलशाद सोलंगी, डिप्टी जनरल सेक्रेटरी इंजीनियर आशिक अली सोलंगी, ज्वाइंट सेक्रेटरी मोहम्मद उमर सोलंगी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी मीर मुमताज सोलंगी, प्रेस सेक्रेटरी दीदार सोलंगी, ऑफिस सेक्रेटरी जफर सोलंगी ऐं तालके ते उस्ताद ख़ालिद सोलंगी, आशिक सोलंगी ऐं फिदा हुसैन सोलंगी चूंडिया विया। इन्हनि उहिदेदारनि खां दादू ज़िले जे सदर एडवोकेट मुमताज़ अली सोलंगी हलफ़ खणायो। प्रोग्राम में इंजीनियर अकील अहमद सोलंगी स्किल्स वेबसाइट जे हवाले सां मुकमल ॼाण ॾिनी, जंहिं चयो त असांजी हिन स्किल्स वेबसाइट प्रोग्राम जे हवाले सां हज़ारे माण्हू रोज़गार सां लॻंदा। इन मौक़े ते पेपे अॻवान सरदार मोहम्मद अशरफ ख़ान सोलंगी पंहिंजे ख़िताब में चयो त असां जो सोलंगी क़बीलो क़दीमी ऐं तारीख़ी क़बीलो आहे ऐं असां हिन वक़्तु पूरे पाकिस्तान में कसरत जी तादाद में आहियूं। असां हिकु पुरअमन ऐं पढ़ियल लिखियल बिरादरी आहियूं ऐं इनफरादी तौर ते असांजी बिरादरी जो हर माण्हू पढ़ियो लिखियो ऐं पंहिंजी जाइ ते ख़ुशि आहे, पर इज्तिमाही तौर ते असांखे सियासी सघ जी ज़रूरत आहे। सो इन हवाले सां बि असांखे का नाउमीदी न आहे ऐं मां सम्झां थो त जहिड़ी तरह मूंखे घुराए ज़िले चेयरमैन ॾिनी वई हुई, तहिड़ी तरह हाणे बि असांखे ईअं ई इज़त ऐं अहमियत ॾिनी वेंदी। जॾहिं त पर हिन प्रोग्राम में वॾी तादाद में सोलंगी बिरादरी जे माण्हुनि, शहरीन ऐं सहाफ़िन शिरकत कई ऐं महिमान खे लुंगियूं, टोपियूं, अजरक ऐं हारनि जा तोहफ़ा पिण पेश कया विया। सिंध सोलंगी डेटाबेस जीअं नादरा जे बेस ते अहिड़ी तरीक़े सां जंहिंमें असां टोटल रजिस्ट्रेशन कंदासीं ऐं उहो जो प्रोसीजर जेको आहे उहो सम्झो त तक़रीबन 95% असां कंप्लीट करे चुका आहियूं। बाक़ी उन ते कमु कयूं था पिया। जीअं सीता शहर आहे, इन खे असां हिन दौर सां जेको हींअर असांजो आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं IT जो दौरु आहे, उन सां गॾु उन खे माण्हुनि खे कनेक्ट कयूं ऐं सीता शहर खे इंशाल्लाह असांजो प्रोग्राम आहे त असां हिन खे डिजिटाइज़ कयूं। सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन असांजी जेका सोलंगी बिरादरी जी तंज़ीम आहे, जेका 1972 खां वठी रजिस्टर्ड आहे ऐं असांजो जेको मक़सदु आहे जेको सीतारोड में गॾिजणु, उनजो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजनि नौजवाननि में तालीम जी ऐं हुनरी सिख्या जी ख़ासि तौर ते जेका उहा जेको दोस्तनि में जेको अवेयरनेस पैदा कयूं ऐं पंहिंजनि नौजवाननि खे, पंहिंजनि शागिर्दनि खे, पंहिंजनि पुरेतनि खे, हुनरमंदनि खे जेको आहे गॾु करे ऐं जीअं अदाकी तफ़सील सवेर ॿुधायो वियो, उन्हनि जी रजिस्ट्रेशन करे ऐं उन्हनि खे जेको आहे नई दुनिया सां जेको असां उन्हनि खे कनेक्ट करणु चाहियूं था। असीं सभु सोलंगी हिकु पेज ते आहियूं ऐं इंशा अल्लाह ताला पंहिंजा हक़ वठंदासीं पंहिंजी महिनतुनि सां, जिदोजहदुनि सां, तालीम सां, शऊर सां ऐं इंशा अल्लाह ताला असीं सियासी माण्हुनि खे इहो चवणु चाहियूं था त कुझु तवजह सोलंगी बिरादरी तरफ़ बि कई वञे। सोलंगी को नओं नालो न आहे, क़दीम क़ौम आहे जेका हुकूमतूं बि करे चुकी आहे ऐं क़ौमुनि जा रहनुमा बि रहिया आहिनि। असां हिन वक़्त जी ॻाल्हि कंदासीं त हिन मुल्क में सभिनीनि खां अक्सरियती क़ौम सोलंगी बिरादरी आहे। हर सूबे में सोलंगी आहिनि ऐं सभिनीनि खां वधीक कसरत सां